असांजे छोरनि खे पढ़ण खां डरो सॼो ॾींहुं मोबाइल पढ़ाईअ खां 104 डिग्री बुख हाणे पर्चा पिया हलनि न 9 ॾहें जा छोरनि जा राम भट बाबा मैथ जो पर्चो जल दबे हेड़ो सजण मुखे छो थो वणी अल्लाह हेड़ो ओ जानी मुखे छो थो वणी ॾाढो थो वणी ओ सोना ॾाढो थो वणी ॾाढो थो वणी ओ सोना ॾाढो थो वणी। ओए तोखे सेटिंग कराइण ईंदी आहे? ओए तुंहिंजो भाउ नंढे लाइ खां वठी सेटिंग कंदो आयो आहे पूरे ॻोठ जूं छोरियूं फसायूं सेटिंग करे करे। अरे ओए आज की बच्चा मां तोखे मोबाइल जी सेटिंग पुछा कई। उसे वणे हलंदा से दो घुरंदा से जाने जी अठौंड जुदा उसे वणे हलंदा से दो घुरंदा से जाने जी अठौंड जुदा। असां वारा छोरा चप कढियूं वेठा आहिनि बाबा मूंखे न वाचाओ मां डॉक्टर आहियूं छो तूं ब्लड प्रेशर चेक कराईंदे छा इहा वत ई न हला कंदो चई सघां तुंहिंजो ब्लड प्रेशर कोन हला। खिल त सही ही मुंहिंजो हियो ठरे छॾियो सामा ठही पऊ कुर्ब करे छाते नाराज़ छाते नाराज़ खिल त सही आई सभा तू सादी हाणे तब्दीली भी आई आ सोलर सिस्टम यूपीएस बैटरी भी लगाई आ।